अस्सलाम वालेकुम सिंधी इन्फो सां गॾु आहियां अब्दुल क़यूम। हिन दुनिया में असां ख़ुदा जी मख़लूक़ अञा अधु बि न ॾिठी आहे। हिन ज़मीन ते इंसाननि सां गॾु जानवर बि रहनि था, कुझु ख़तरनाक, कुझु मासूम ऐं कुझु वॾा ऐं ड्रिघा। हिन वीडियो में बि तव्हांखे दुनिया जा कुझु वॾा जानवर ॾेखारींदासीं। चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे निशान खे ज़रूरु क्लिक कजो। दुनिया जो वॾे में वॾो ॾेॾर गोलियात फ़िरोग आहे। हीउ ॾेॾर 3 खां 4 किलो जो थींदो आहे। दुनिया जो वॾे में वॾो सेहड़ या ख़रगोश फ्लेमिश जियांट रैबिट आहे। दुनिया जो वॾे में वॾो पखी ऑस्ट्रिच आहे, जंहिंखे पाण सिंधी में उठ पखी चवंदा आहियूं। हीउ पखी 8 खां 9 फुट जो थींदो आहे। वज़न तक़रीबन 155 किलो थींदो अथसि ऐं 70 किलोमीटरनि जी स्पीड सां डोड़े सघे थो। दुनिया जो वॾे में वॾो नांग ग्रीन एनाकोंडा आहे। हीउ नांग 17 खां 30 फुट जो थी वेंदो आहे। दुनिया जो वॾे में वॾो कुतो ग्रेट डेन आहे। दुनिया में ड्रिघे में ड्रिघी मच्छी ब्लू वेल आहे। ही मच्छी 100 फुट ताईं ड्रिघी थी वेंदी आहे। दुनिया जो वॾे में वॾो जीत गोलियात बीतल आहे। हीउ जीत अफ्रीका जे जंगलनि में रहंदो आहे। हीउ जीत इंसान जे हथ खां बि ड्रिघो थी वेंदो आहे। दुनिया जो वॾे में वॾो वाॻू साल्ट वाटर क्रोकोडाइल आहे। हीउ वाॻू 17 खां 20 फुट ड्रिघो थी वेंदो आहे ऐं वज़न 455 किलो अथसि। ज़मीन ते रहंदड़ ड्रिघे में ड्रिघो जानवर जिराफ आहे। हीउ जानवर 19 फुट ड्रिघो थींदो आहे ऐं हिन जी ॻिची 6 फुट जी थींदी आहे। हीउ जानवर बि अफ्रीका में रहनि था। वधीक अहिड़ी दिलचस्प वीडियोज़ लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे निशान खे ज़रूरु क्लिक कंदा। उमेद आहे दोस्तो हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।